अस्सलाम वालेकुम, नमस्ते। मैं तव्हांजो उस्ताद जयप्रकाश ढीवा क्लास में खुश आमदीद। प्यारा वारो, अज असांजो टॉपिक है इंग्लिश सीरीज में सेंटेंस। व्हाट इज सेंटेंस माना जुमिलो छा खे चइबो आहे या जुमिलो छा आहे। हाणे डेफिनेशन में पढ़ूं था। ए सेंटेंस इज ए ग्रुप ऑफ वर्ड्स दैट गिव्स a complete meaning. A sentence is a group of words that gives a complete meaning or expresses a complete thought. जीअं चऊं सिंधी में पाण चऊं त जुमिलो लफ्ज़नि जो जोड़ आहे जेको मुकम्मल माना या ख्याल जाहिर करे। त उनखे जुमिलो चइबो आहे। ठीक है, जीअं जुमिलो लफ्ज़नि जो जोड़ आहे जेको मुकम्मल माना या ख्याल जाहिर करे त उनखे असां जुमिलो चऊं था। जीअं ॿ टे लफ्ज़ जॾहिं पाण में मिलनि था त उहो छा था ठाहिनि, हिकिड़ो जुमिलो ठाहिनि था। कीअं, अचो त ॾिसो। सभ खां पहिरीं पाण चऊं वी राइट। वी राइट असी लिखूं था। असी लिखूं था। वी राइट माना हाणे हिकिड़ो वी जो लफ्ज़ ऐं ॿियो राइट वारो लफ्ज़ जॾहिं पाण में मिलिया जुड़िया त उन्हनि छा ठाहियो, हिकिड़ो जुमिलो ठाहियो जंहिंजो मतिलबु आहे असीं लिखूं था। हाणे जॾहिं पाण वी राइट जी लिखंदासीं जुमिलो त असांजे दिमाग़ में हिकिड़ो माना ख़्यालु ईंदो त को न को माण्हू या असां जेको न लिखी रहिया आहियूं या असां लिखूं था। त अहिड़े हिसाब सां जेको आहे असांखे मुकम्मल वज़ाहित करे या मुकम्मल माना ॾेखारे या ख़्यालु ॾेखारे त उनखे पाण छा चवंदासीं, हिकिड़ो जुमिलो। ॿियो मिसाल, I speak an English माना छा थींदी, आऊं अंग्रेजी ॻाल्हायां थो। हाणे आई स्पीक एन इंग्लिश माना आऊं इंग्लिश ॻाल्हायां थो। हाणे जॾहिं इंग्लिश ॻाल्हायां थो त ज़ाहिरी आहे असांजे दिमाग़ में इहो ई आहे त ॻाल्हाए पियो, माना मुकम्मल माना असांजे दिमाग़ में ख़ुदि जुमिलो पढ़े ई असांखे अचे पई त जॾहिं बि तव्हां को बि लफ़्ज़ पाण में जोड़ियो ऐं असांखे मुकम्मल माना असांजे दिमाग़ में अचे या असां उनजो ख़्यालु जेको आहे असांजे दिमाग़ में अचे त उनखे पाण छा चवंदासीं, जुमिलो। बग़ैर ख़्याल ऐं माना जे जुमिलो उनखे पाण तसवर कोन कंदासीं। मिसाल हुजे, मिसाल हाँ लफ्ज़ पाण में ईअं गॾिजनि, दे गो ए फ्रॉम टू एन एपल। हाणे जॾहिं पाण इन लफ़्ज़नि खे पढ़ंदासीं, दे गो ए फ्रॉम टू एन एपल
त असां वटि को बि असां वटि दिमाग़ में ख़्याल ई कोन थो अचे, न ई उनजी माना अचे थी। ईअं जुमिलो ऐं कोरो जुमिलो अगरि तव्हांखे बोर्ड ते लिखी ॾेखारिया त दे गो ए फ्रॉम टू एन एपल, त तव्हां बि चवंदो त इहो जुमिलो जेको आहे ठहे ई कोन थी, न ई इन्हनि जो बीहक थी ठहे। त इन करे पाण जॾहिं बि इहो मुकमल माना न ॾेखारे या असांखे पढ़ंदे ई को ख़्याल इन कंहिं शइ जो न अचे त पाण चवंदासीं इहो जुमिलो कोन है। जॾहिं जुमिलो पाण पढ़ूं ऐं असांजे दिमाग़ में को ख़्याल ज़ाहिर थिए, असांखे को न को उन जी माना नज़र अचे, त उनखे पाण चवंदासीं जुमिलो। जीअं आई ड्रिंक, ऐं पाणी पीआं थो, दे स्टडी, उहे पढ़नि था, आई गो टू मार्केट, ऐं मार्केट वञा थो। त इहे सभई जुमिला जॾहिं लफ़्ज़नि खे पाण पढ़ंदा आहियूं, यकदमि को न को असांजे दिमाग़ खे क्लिक थिए थो त को न को कमु आहे। हाणे इहा हिकिड़ी लाइन जेको आहे, हाणे तव्हां ॾिसो त पाण जुमिलो ठाहिणु सिखियासीं। हाणे चए थो इट इज़ ऑलवेज बिगिन्स विथ ए कैपिटल लेटर्स, मतिलबु जुमिलो जॾहिं पाण स्टार्ट कंदासीं त उहो वॾी ABC जे लफ़्ज़ अखर जेको आहे उन सां शुरू कंदासीं। जीअं वी जो पाण W ॾिनो, आई जो पाण वॾो लिखियोसीं, दे जो असां T वॾो लिखियोसीं, ऐं आख़िर में जॾहिं जुमिलो लिखंदासीं त छा थो अचे, एंड एंड्स विथ फुल स्टॉप। जॾहिं पाण हिकिड़ो जुमिलो मुकमल करे छॾींदासीं त पाण छा लिखंदासीं, हिकिड़ो फुल स्टॉप जेको आहे अॻियां हिकिड़ी निशानी जेको आहे अहिड़े तरीक़े जी पाण लॻाईंदासीं। ओके, जीअं ही गोज़, ही वञे थो, एग्जैक्टली। त ही जो H वॾो ॾिनोसीं ऐं आख़िर में जॾहिं जुमिलो ख़तमु थियो त पाण छा लॻायोसीं, फुल स्टॉप। थैंक यू।